शाह, टिकड़ी, मेहर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में मुलाज़िमनि इस्पतालुनि में ओपीडीज़ जो बॉयकॉट करण बाबति एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। नाज़रीन, नए हवाले सां ठारू शाह जी सूरत हाल मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर DM सूमरो। जी DM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, अॼु पूरी सिंध जी ठारू शाह में भी ग्रैंड हेल्थ अलायंस पारा रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह में मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि OPD जो तालाबंदी करे अलामती बुख हड़ताल कई, जंहिंमें जेको आहे सो अॻवानी डॉक्टर शान नाराई, डॉक्टर विजय कुमार, नदीम बबर, शुभान तुंजो ऐं लेडी हेल्थ वर्करनि OPD जो बाइकाट करे माण्हुनि ते कारियूं पटियूं ॿधी ऐं बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। जॾहिं त डॉक्टर चवनि पिया त सिंध हुकूमत जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, रिज़्क अलाउंस समेत ॿिया जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे असांजा पूरा नथा कया वञनि ऐं जंहिं सबबु असां सख़्तु परेशान आहियूं। हुननि चयो त जेकॾहिं असांजा जेसिताईं मुतालबा पूरा न थींदा तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। जॾहिं त OPD जे बाइकाट सबबु केतिरा ई मरीज़ जेके आहिनि उहे सख़्तु परेशान हुया ऐं उहो परेशानी जे करे उहे प्राइवेट इस्पतालनि उन्हनि रुख कयो आहे। जेके ग़रीब मरीज़ हुया उहे वीचारा पंहिंजे घरनि मां वापसि थिया, हुनजो इलाज न कयो वियो। जी रोशनी। ठीक है DM, तव्हां असां सां लाइन ते मौजूद रहिजो। नाज़रीन, ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। सेहत खाते जे मुलाज़िमनि पारां एहतिजाज